बायोलॉजी क्लास 9 लाइ चैप्टर 3 लेसन 26 डिटेल क्वेश्चंस तफ़सीली सवाल बायोलॉजी जो उस्ताद नजुला चन्ना अवांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार असांजे अॼो के लेक्चर जो मौजू आहे डिटेल्ड क्वेश्चंस चैप्टर 4 जो सेक्शन 6 आहे ऐं इहो असांजे एक्सरसाइज जो हिन चैप्टर जो आख़िरी सेक्शन आहे। सेक्शन 6 में राइट डिटेल्ड आंसर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चंस 3 सवाल आहिनि उन्हनि जा असां तफ़सीली जवाब ॾींदासीं। सवाल नंबर पहिरियों आहे डिस्क्राइब इन डिटेल 5 किंगडम क्लासिफिकेशन 5 किंगडम्स दर्जाबंदी खे वज़ाहत सां बयानु कयो। जानदारनि जी जेका क्लासिफिकेशन आहे उनजो तसवुर त रस्तू खां शुरू थियो आहे, उन खां पोइ हिते मुस्लमान दौर में जानदारनि जी तक़सीम थी आहे ऐं उन खां बाद में पोइ 2 किंगडम क्लासिफिकेशन थियो आहे, 3 किंगडम क्लासिफिकेशन थियो आहे, 4 थियो आहे, नेठि वञी बाद में 5 किंगडम क्लासिफिकेशन थी आहे जेका अॼु ॾींहं ताईं मौजूदु आहे। The 5 kingdoms classification was proposed by R.H. Whitaker in 1969. 1969 में R.H. Whitaker 5 किंगडम दर्जाबंदी तजवीज़ जी पेश कई। This classification was based upon 2 characters like mode of nutrition and cell structure or body organization. R.H. Whitaker जेका दर्जाबंदी तजवीज़ कई उन दर्जाबंदीअ जो बुनियाद 2 ख़ासियतुनि ते हुयो त जानदार कहिड़े तरीक़े सां ग़िज़ाइयत हासिल कनि था ऐं उन्हनि जी सेल्यूलर स्ट्रक्चर या जिस्म जी बनावट कहिड़े क़िस्म जी आहे। मोड ऑफ न्यूट्रिशन यानी तव्हां पढ़ी आया आहियो त हिकिड़ा जानदार जेके आहिनि पैरासाइट थियनि था, के हेटोट्राफ थियनि था, के ऑटोट्राफ थियनि था, पंहिंजो खाधो पाण तयारु कंदड़, ॿियनि ते भाड़ींदड़, या वरी सेप्रोट्राफ थियनि था। ईअं मुख़्तलिफ़ जेके आहिनि मोड ऑफ न्यूट्रिशन आहिनि जानदारनि में। सेल स्ट्रक्चर वरी ईअं त हिकिड़ो जीव घरड़ो तव्हां पढ़ियो आहे प्रोकैरियोट ऐं ॿियो पढ़ियो आहे तव्हां यूकैरियोट, यानी कहिड़ा जीव घरड़ा जेकी मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेल्स वारा आहिनि, इवॉल्वड आहिनि, वधीक डेवलप्ड आहिनि, ऐं कहिड़ा वरी इर्तिका खां अॻु वारा जीव घरड़ा आहिनि जंहिंजे अंदरि मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेल्स मौजूदु न आहिनि। इन बुनियाद ते इन्हनि ॿिन्ही बुनियादनि ते R.H. Whitaker 5 किंगडम्स जानदारनि जा तजवीज़ कया। This form of classification includes 5 kingdoms: Monera, Protista, Fungi, Plantae and Animalia. हिन क़िस्म जी क्लासिफिकेशन में 5 किंगडम शामिल आहिनि: मोनेरा, प्रोटिस्टा, किंगडम फंजी, किंगडम प्लांटाई ऐं किंगडम एनिमेलिया। किंगडम मोनेरा प्रोकैरियोट्स आर कैटेगराइज्ड अंडरनीथ द किंगडम मोनेरा। किंगडम मोनेरा में प्रोकैरियोट जेकी जीव घरड़ा आहिनि या जानदार आहिनि उहे रखिया विया आहिनि। फॉर एग्जाम्पल बैक्टीरिया एंड साइनोबैक्टीरिया, मिसाल जे तौर ते बैक्टीरिया ऐं साइनोबैक्टीरिया। प्रोकैरियोट प्रो मीन्स बिफोर ऐं कैरियोन जेको लफ़्ज़ आहे कैरियोन उहो वरितल आहे न्यूक्लियस मां, यानी उहे जानदार जिन में न्यूक्लियस मौजूदु कोन हुयो उन्हनि खे हिन किंगडम मोनेरा में रखियो वियो। देयर मोड ऑफ न्यूट्रिशन इज फोटोसिंथेसिस एंड एब्जॉर्प्शन। हिननि जी ग़िज़ाइयत जो जेको तरीक़ेकार आहे उन में हिकिड़ो त आहे फोटोसिंथेसिस, यानी उहे पंहिंजो खाधो पाण तयारु कंदा आहिनि, ॿियो वरी एब्जॉर्प्शन आहे, एब्जॉर्प्शन जे तरीक़े सां उहे पंहिंजी खाद खुराक हासिल कंदा आहिनि। नंबर ॿियो किंगडम आहे किंगडम प्रोटिस्टा। इट इंक्लूड्स यूकैरियोटिक यूनिसेल्यूलर एंड सिंपल मल्टीसेल्यूलर ऑर्गेनिजम्स। किंगडम प्रोटिस्टा में हिकु जीव घरड़ाई ऐं सादा घण जीव घरड़ाई यूकैरियोटिक जानदार शामिल आहिनि। There are 3 main types of protists. वरी प्रोटिस्ट जा 3 मुख्य क़िस्म आहिनि। नंबर पहिरियों आहे अलगाए, नंबर ॿियो आहे प्रोटोज़ोन्स ऐं सम प्रोटिस्ट आर फंजी लाइक, ऐं वरी कुझु फंजी नुमा प्रोटिस्ट थियनि था। अलगाए आर यूनिसेल्यूलर, कॉलोनियल आर सिंपल मल्टीसेल्यूलर। अलगाए यूनिसेल्यूलर बि थींदा आहिनि, कॉलोनीज़ में बि रहंदा आहिनि, या वरी इहे मल्टीसेल्यूलर सिंपल बि थींदा आहिनि। They resemble plant cell with cell walls and chlorophyll and chloroplast. अलगाए बूटनि सां इहा हिकु जहिड़ाई रखनि था त उन्हनि मंझि सेल वाल बि हूंदी आहे ऐं उन्हनि जे अंदरि वरी क्लोरोफिल बि हूंदो आहे, तंहिंजे करे फोटोसिंथेसिस बि करे सघनि था। प्रोटोज़ोन्स resemble animals whose cell lack chlorophyll and cell walls. प्रोटोज़ोन्स वरी जानवरनि सां हिकु जहिड़ाई रखनि था छो त हिननि जे जीव घरड़े में सेल वाल कोन हूंदी आहे ऐं क्लोरोफिल बि कोन हूंदो आहे। ऐं ॿिया वरी जेकी असांजा फंजी लाइक
प्रोटिस्टा आहिनि। इहे टे मुख्य क़िस्म किंगडम प्रोटिस्टा में अची वञनि था। नंबर टियों किंगडम आहे किंगडम फंजी। इट इंक्लूड्स यूकैरियोटिक मल्टीसेल्युलर हेटरोट्राफ्स which are absorptive in their nutritional mode, for example mushrooms. किंगडम फंजी जे अंदरि यूकैरियोटिक मल्टीसेल्युलर हेटरोट्राफ जानदार मौजूदु हूंदा आहिनि जिन जो न्यूट्रिशनल मोड एब्जॉर्प्टिव हूंदो आहे। मिसाल जे तौर ते जीअं मशरूम आहिनि। हाणे इहे मशरूम जेके आहिनि उहे असां चवंदा आहिनि इन्हनि खे सेप्रोट्राफ बि चऊं था। इहे सेप्रोट्राफ ईअं हूंदा आहिनि त जेकी बि ॻरियल सड़ियल जानदार मादा हूंदा आहिनि उन्हनि जे मथां एंजाइम फिटी कंदा आहिनि। उहो जॾहिं सादी सूरत में ॻरी वेंदो आहे त पोइ उनखे ई एब्ज़ॉर्ब करे वठंदा आहिनि, उनखे जज़ब करे वठंदा आहिनि। मोस्ट फंजी आर डिकम्पोज़र्स। खोड़ सारा जेकी फंजी थियनि था उहे डिकम्पोज़ कंदा आहिनि जानदारनि खे। दे लिव ऑन ऑर्गेनिक मटीरियल, secrete digestive enzymes and absorb small organic molecules formed by the digestion by enzymes. ही पंहिंजे खाद खुराक जे लाइ किंगडम फंजी जा जेके बि जानदार आहिनि उहे खाद खुराक जे लाइ जेकी जानदार मादो थिए थो नामियाती मादो उन ते गुज़रान कंदा आहिनि। मिसाल जे तौर ते को ॿूटो ॻरी वियो आहे या मरी वियो आहे या जानदार मरी वियो आहे त उनजे जिस्म जे मथां पंहिंजा डाइजेस्टिव एंजाइम जेके आहिनि उहे सीक्रेट कंदा आहिनि ऐं उन में पेचीदा जेके मालिक्यूल हूंदा आहिनि उन्हनि खे एंजाइम साधन मालिक्यूलनि में तब्दील कंदा आहिनि। पोइ ई उन्हनि साधन मालिक्यूलनि खे जज़ब करे वठंदा आहिनि, उन मां पंहिंजी तवानाई हासिल कंदा आहिनि। नंबर चोथों किंगडम आहे किंगडम प्लांटाए। किंगडम प्लांटाए ऐं किंगडम एनिमेलिया इहे उहे किंगडम्स आहिनि जिन खे आम तौर ते असां पंहिंजो आस पास ॾिसंदा रहंदा आहियूं। किंगडम प्लांटाए में समूरा जेकी मल्टी सेल्युलर यूकैरियोटिक फोटोसिंथेटिक ऑर्गेनिज़म्स आहिनि, मिसाल जे तौर ते ॿूटा, उहे शामिल आहिनि। दे हैव सेल वॉल मेनली मेड अप ऑफ सेल्यूलोज। हिननि खे सेल वॉल थींदी आहे ऐं उहा ख़ुशूसी तौर ते सेल्यूलोज जी ठहियल हूंदी आहे। ॿियनि जानदारनि में बि सेल वॉल थींदी आहे पर उहा ॿियनि मादनि मां ठहियल हूंदी आहे। मिसाल जे तौर ते काइटिन मां ठहियल हूंदी आहे। सेल्यूलोज जी सेल वॉल जेका आहे उहा मुख्य तौर ते ॿूटनि जे जीवगण में ई मौजूदु थींदी आहे। इट इंक्लूड्स मल्टीसेल्युलर ऑल्गाए, ब्रियोफाइट्स, टेरिडोफाइट्स, जिम्नोस्पर्म एंड एंजियोस्पर्म्स। किंगडम प्लांटाई में ॿूटनि जा अढ़ाई क़िस्म एंजियोस्पर्म्स, जिम्नोस्पर्म्स, टेरिडोफाइट्स, ब्रियोफाइट्स या वरी मल्टीसेल्युलर अलगाए पिणु उन्हनि में शामिल हूंदा आहिनि। जो ऐं आख़िरी किंगडम आहे किंगडम एनिमेलिया। इट इंक्लूड्स यूकैरियोटिक मल्टीसेल्युलर कंज्यूमर्स। किंगडम एनिमेलिया में घण जीव गरड़ाई यूकैरियोट कंज्यूमर्स शामिल हूंदा आहिनि। कंज्यूमर्स असां उन्हनि खे चऊं था जेकी कंज्यूम कनि, शयूं वापराइनि या खाइनि। मिसाल जे तौर ते शींहं, बकरी, माण्हू सभु किंगडम एनिमेलिया में आहिनि छो त इहे कंहिं न कंहिं ॿिए जानदार मादे खे जानदारनि खे खाधे तौर ते वापराईंदा आहिनि। Animals live mostly by ingesting food and digesting it within specialized cavities. जानवर छा कंदा आहिनि त खाद खुराक खे इंजेस्ट कंदा आहिनि, ॻेहंदा आहिनि ऐं वरी उनखे पोइ पंहिंजी स्पेशल कैविटीज़ जे अंदरि हज़म कंदा आहिनि। मिसाल जे तौर ते उन्हनि जे अंदरि मादे जहिड़ी कैविटी हूंदी आहे, आंड्रे जहिड़ी कैविटी हूंदी आहे ऐं उन्हनि जी पहिरियां त ओरल कैविटी हूंदी आहे, वात जो पोयां जेको खानो थिए थो जिते असां खाधो चॿाड़ींदा आहियूं, इहो सभिनी जानवरनि में थींदो आहे। दे लेक सेल वॉल एंड शो मूवमेंट्स। हिननि जे अंदरि सेल वॉल कोन हूंदी आहे ऐं इहे हरकत जो हिकिड़ो ख़ासि क़िस्म हुनजो मुज़ाहिरो कंदा आहिनि। उहा कहिड़ी हरकत आहे? लोकोमोशन। हिकिड़ी जॻह खां ॿी जॻह ताईं इहे जानदार हरकत करे सघंदा आहिनि जेका ॿूटनि में लोकोमोशन जहिड़ी हरकत मौजूदु कोन हूंदी आहे। सवाल नंबर ॿियो आहे व्हाट इज़ टेक्सानॉमिक हियरार्की। जिन्स बंदीअ जी दर्जेबंदी छा आहे? एक्सप्लेन एम्स ऑफ क्लासिफिकेशन ऐं दर्जाबंदीअ जा मक़सद बयानु कयो। The groups into which organisms are classified on the basis of their similarities are known as taxonomic categories or taxa. जानदारनि खे हिक जहिड़ाइनि जे बुनियाद ते हिकिड़नि ग्रुपनि में विरायो वियो आहे। उन्हनि ग्रुपनि खे असां टेक्सानॉमिक कैटेगरीज़ या टेक्सा सॾियूं था। The taxa are arranged in ascending order and form a ladder called taxonomic hierarchy. इहे जेके ग्रुप थियनि था जिन में जानदार असां विराया आहिनि हिक जहिड़ाई जे बुनियादनि ते, उहे असेंडिंग ऑर्डर में आहिनि, यानी हेठां खां मथे, ऐं उहे हिकिड़े क़िस्म जी पोइ ॾाकण ठाहींदा आहिनि। ॾाकण खे असां सॾियूं था टेक्सोनॉमिक हियरार्की। स्पीशी आहे मोस्ट सिमिलर ऑर्गेनिज़म्स इन स्पीशी। जेकी सफ़ा हिक जहिड़ा जानदार थींदा आहिनि उहे स्पीशीअ में असां रखिया आहिनि ऐं इहे जानदार हिक ॿिए सां इंटरब्रीड पिणु करे सघंदा आहिनि, यानी उहे हिक ॿिए सां लॻ जो अमल करे
जानदार पिण पैदा करे सघनि था। All organisms are classified into 5 kingdoms. सभु जेके जानदार आहिनि उहे 5 किंगडम्स में विराया विया आहिनि। हिकिड़ो किंगडम एनिमेलिया, ॿियो किंगडम प्लांटाए, टियों किंगडम फंजी, अहिड़े क़िस्म सां किंगडम प्रोटिस्ट ऐं किंगडम मोनीरा पिण आहिनि। So the kingdom is the highest taxon of classification. तंहिंजे करे टेक्सोनॉमिक हियरार्की में ॾाकण में ॾिसंदो त मथे में मथे जेका कैटेगरी आहे उहो किंगडम आहे। On the basis of similarities, each kingdom is further divided into smaller taxa. हिक जहिड़नि जे बुनियाद ते वरी किंगडम जेको आहे उहो हेठि नंढनि नंढनि ग्रुपनि में विरायल आहे। किंगडम जे अंदरि खोड़ सारा फाइलम थींदा, क्लास थींदा, पर ईअं वरी उहे जेके आहिनि क्लास हेठि टुटंदो ऑर्डर्स में, ऑर्डर टुटंदा फैमिलीज़ में, फैमिलीज़ टुटंदियूं जीनस में, ऐं जीनस जेको आहे उहो वरी स्पीशीज़ ते मुश्तमिल हूंदो। हिकिड़ी स्पीशी में बिल्कुलु हिक ॿिए सां मुशाबियत रखंदड़ जानदार हूंदा जेके हिक ॿिए सां लॻ जो अमल पिणु करे सघंदा आहिनि। Aims of classification. Classification जो मक़सद छा आहे? Biologists classified organisms in order to make them study easily. So the science of classification is called taxonomy. जानदारनि जी दर्जेबंदी करे इल्म हयातियात जे माहिरनि मुताले वारे अमल में सवलाई पैदा कई आहे। इन दर्जेबंदीअ खे जिन्स बंदी पिणु सॾिजे थो। टैक्सोनॉमी यानी टेक्सम यानी ग्रुप ऐं नॉमी मीन्स नेमिंग। मक़सद जेके आहिनि क्लासिफिकेशन जा उहे ॿ आहिनि। नंबर पहिरियों मक़सद आहे टू डिटरमिन सिमिलरिटीज़ एंड डिसिमिलरिटीज़ अमंग ऑर्गेनिजम्स सो दैट दे कैन बी स्टडीड ईज़ली। जानदारनि जे विच में तफ़रीक़ ऐं हिक जहिड़ाई तय करणु त जीअं जानदारनि जो मुतालियो सवलाईअ सां करे सघिजे। जानदार कहिड़ा हिक जहिड़ा आहिनि, कहिड़ा जेके आहिनि जानदार हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ आहिनि। ईअं करण सां वरी ॿियो मक़सदु बि असांजो पूरो थिए थो, उहो आहे टू फाइंड दी एवोल्यूशनरी रिलेशनशिप अमंग ऑर्गेनिजम्स। जानदारनि जे विच में इर्तिकाई ताल्लुक खे मालूम करे सघिजे। मिसाल जे तौर ते जॾहिं असां जानदारनि खे हिक जहिड़नि जे बुनियादनि ते असां रखंदा वञूं था त उन्हनि जे विच में हिकिड़ो इवोल्यूशन जो इर्तिका जो ताल्लुक जेको आहे उहो पिणु ज़ाहिर थींदो वञे थो त कहिड़ा जानदार कहिड़नि जानदारनि मंझां मथे इवॉल्व थिया आहिनि। सवाल नंबर 3 आहे डिस्क्राइब इफेक्ट ऑफ डिफोरेस्टेशन ऑन बायोडाइवर्सिटी। हयातियाती फ़र्क़नि ते ॿेलनि जी कटाईअ जा असर बयानु कयो। बायोडाइवर्सिटीअ जो मतिलबु आहे जानदारनि मंझि फ़र्क़ु। मिसाल जे तौर ते असां जेका बि जानदार दुनिया ॾिसूं था त उन्हनि मंझि असांखे वणनि जा बि हज़ारे लखे करोड़े क़िस्म मिलनि था। ईअं असांखे जानवरनि जा पिणु अनेक क़िस्म मिलनि था। तव्हांजो पखियुनि खे जेकॾहिं ॾिसूं था उन्हनि मंझि बि असांखे तमामु घणा क़िस्म मिलंदा आहिनि। सिर्फ़ु जेकॾहिं कबूतर जो मिसाल वठिजे तॾहिं बि तव्हांखे उन्हनि जा खोड़ सारा क़िस्म मिली वेंदा। तोता तव्हां ॾिठा हूंदा त उन्हनि मंझि पिणु तमामु घणी डाइवर्सिटी आहे। सो जानदार शयुनि में जेकी फ़र्क़ु थियनि था उनखे असां बायोडाइवर्सिटी सॾूं था। बायोडाइवर्सिटीअ ते डिफोरेस्टेशन जा कहिड़ा असर पवंदा आहिनि? डिफोरेस्टेशन जो मतिलबु आहे द कटिंग डाउन ऑफ ट्रीज फॉर द कन्वर्जन ऑफ फॉरेस्ट इनटू नॉन फॉरेस्ट लैंड इज नोन एज डिफोरेस्टेशन। हाणे डिफोरेस्टेशन जो मतिलबु आहे त वणनि झंगनि जे वॾे पैमाने ते कटाई करे ॿेलनि जी जॻह ते ज़रई ज़मीन या तामीराती कमु करण खे ॿेला ख़तमु करणु सॾिजे थो। डिफोरेस्टेशन जो हूअं त सादो मतिलबु इहो आहे त यानी ॿेलनि खे ख़तमु करणु, डी यानी ख़तमु करणु, फॉरेस्टेशन यानी ॿेला। पर ॿेलनि खे ख़तमु करण जे पोयां ॿ सबब हूंदा आहिनि। हिकिड़ो इहो हूंदो आहे त या त असां ज़रई ज़मीन हुते करणु चाहींदा आहियूं ऐं या वरी उते असां जेके रियल एस्टेट जो कारोबार थिए थो उहो असां करणु चाहींदा आहियूं, तंहिंजे करे असां ॿेलनि खे ख़तमु कयूं था। ॿेलनि खे ख़तमु करण जा बायोडाइवर्सिटीअ ते असर कहिड़ा आहिनि? इफेक्ट्स ऑफ डिफोरेस्टेशन. Deforestation produces different effects resulting with the great loss in biodiversity. ॿेलनि जी कटाईअ करे मुख़्तलिफ़ असर पैदा थियनि था जंहिंजे करे आख़िरकार हयातियाती फ़र्क़ जहिड़ो वॾो नुक़सान साम्हूं अचे थो। मुख़्तलिफ़ सबब थियनि था जेके ॿियनि सबबनि खे जनम ॾियनि था ऐं उन्हनि मंझां टियां सबब पैदा थियनि था तव्हांजो आख़िरकार बायोडाइवर्सिटी जेका आहे उहा ख़तरे में पवंदी आहे। मिसाल जे तौर ते as increase in the concentration of greenhouse gases, carbon dioxide, methane, water vapor, nitrous oxide, etc., which leads to global warming. हाणे छा थींदो त पहिरियां त ईअं तव्हां वण कटींदव त ग्रीन हाउस गैसिस में इज़ाफ़ो थींदो। कार्बन डाइऑक्साइड, मीथेन ऐं नाइट्रस ऑक्साइड जहिड़ियूं जेके गैसियूं आहिनि उहे असांजे माहौल में जमो थी वेंदियूं। हूअं वण हुया त इन्हनि खे खणी वठंदा हुया, उन्हनि खे तब्दील कंदा हुया,
पर जीअं त वण कोन्हनि के तव्हां ॿेला कटे छॾिया त हाणे इहे ई ग्रीन हाउस गैसेस मथे माहौल में जमो थी वेंदियूं ऐं पोइ उन्हनि जे करे छा थींदो त ग्लोबल वार्मिंग थींदी। ग्लोबल वार्मिंग छो थींदी? कार्बन डाइऑक्साइड जहिड़ी जेका ग्रीन हाउस गैस आहे उहा सिज जे गर्मी वारनि शुआउनि खे ज़मीन जे चौधारी फासाए रखंदी आहे। सो थींदो ईअं त टेम्परेचर विल बी हाई दैट कॉज़िस ग्लेशियर्स मेल्टिंग। गर्मी पद ग्लोबल जेको गर्मी पद आहे उहो वाधि खाईंदो वेंदो ऐं इन धरतीअ ते मौजूदु जेके बर्फ़ानी जबल आहिनि उहे पिघरण लॻंदा, विच इज़ द रीज़न ऑफ रेज़िंग सी लेवल एंड कॉज़िस फ्लड। ऐं ग्लेशियर्स ॻरण जे करे छा थींदो त सी लेवल जेका आहे सामूंडी सतह उहा बि चाड़ खाईंदी ऐं ॿोॾुनि में पिणु इज़ाफ़ो ईंदो। बर्फ़ानी जबल जो ॻरंदा तमामु घणी ॿोॾियूं ईंदियूं, तमामु घणी ॿोॾियूं ईंदियूं त सी लेवल पिणु उहा मथे चाड़ खाईंदी। इट इज़ आल्सो द रीज़न ऑफ हैबिटेट लॉस ऑफ वाइल्ड लाइफ। हाणे ॿोॾियूं जो ईंदियूं त तव्हांजी जेका झंग आहिनि उहे पिणु उहे लास्ट में अची वेंदा, उहे पिणु ख़तरे में पवंदा। ऐं सामूंडी सतह जो वधंदी त उनजे करे छा थींदो, जेका साहिली पटी आहे उहा पिणु खाइजंदी वेंदी। सॉइल इरोजन, लो रेनफॉल ड्यू टू नो ट्रांसपायरेशन आर आल्सो द रिज़ल्ट ऑफ डिफोरेस्टेशन। डिफोरेस्टेशन जे करे हिकिड़ो ॿियो सबबु इहो थींदो त ज़मीन जेका आहे उहा खाद जो शिकार थींदी। समुंड जी सतह जो वधंदी त उहा साहिली पटी खे खाईंदी ईंदी ऐं वरी मींहुं पिणु घटि पवंदो, छो त वण हूंदा आहिनि त ट्रांसपायरेशन थींदी आहे। ट्रांसपायरेशन जो अमल जो घटिजी वेंदो वण न हुजण जे करे त मींहुं पिणु घटि पवंदो, तंहिंजे करे झंग पिणु मुतासिर थींदा। झंग मुतासिर थींदा, साहिली पटी मुतासिर थींदी, ॿोॾूं ईंदियूं, बरसातूं जेके आहिनि उहे कोन पवंदियूं त इन सां छा थींदो त जेकी जानदार आहिनि उहे पंहिंजूं जॻहियूं मटाईंदा या वरी कुझु जानदार जेके आहिनि पंहिंजनि जॻहियुनि ते रहंदे रहंदे खोड़ सारियूं उन्हनि जूं स्पीशीज़ जेके आहिनि उहे एंडेंजर्ड थी वियूं आहिनि, उहे ख़तरे में पइजी चुकियूं आहिनि। ईअं असांजी जेका बायोडाइवर्सिटी आहे उनखे तमामु घणो नुक़सानु पहुतो आहे। सवाल नंबर 3 सां गॾु असांजो जेको लेक्चर राइट डिटेल्ड आंसर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चंस हिते पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु, तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।